अस्सलाम वालेकुम दोस्तों, सभिनी खे मुंहिंजे तरफ़ खां सलाम। जिथे हुजो रब पाक तव्हांखे हमेशह शाद आबाद रखे ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जे सदके असांखे बि रब पाक गम परेशानियूं दूर करे। दोस्तों, शुरू कयूं था अॼु जो व्लॉग। तव्हां ॾिसो था अॼु मां पहुतो आहियां कुंभार वटि। मूंखे अॼु वठिणो हुयो हिकिड़ो घड़ो। तव्हां ॾिसो त हिन मिटीअ मां दिला मट ऐं हर शइ मिटीअ जा बर्तन तयारु थींदा आहिनि। साम्हूं घड़ा तयारु आहिनि पर कचा आहिनि। इहे बाद में हिननि खे अहिड़े तरीक़े सां हिते पचायो वेंदो आहे गर्मियुनि में तमामु बहितरीनु पाणी, जेको बिल्कुलु हिन में तव्हांखे थधो पाणी ऐं हिकु जेका हिन में लज़त हूंदी आहे उहा हिकु अलॻि ई हूंदी आहे, जेका बर्फ़ ऐं फ्रिज जे पाणी खां बिल्कुलु मुख़्तलिफ़। हे साम्हूं पाटोड़ा आहिनि जिन में तव्हां पखियुनि खे पाणी या दाणो ॾेई सघो था। ऐं साम्हूं ॾिसो दोस्तो, ही कॉलोनी आहे असांजी। असां हिन महिल बीठा आहियूं हिकु वण जी छांव में। ॿाहिरि तमामु शदीद गर्मी हुई। मुंहिंजो नंढो पुटु मूंसां गॾु हुयो। असां 2-4 मिंट हिते साहु पटण खां पोइ आयासीं घर। रोड तां मां रिकॉर्डिंग न करे सघियुमि। असां वरितासीं पकोड़ा मुंहिंजा नंढा तमामु शौक़ सां खाईंदा आहिनि। उनजी हीअ चटणी बि साम्हूं ॾिसो था। प्लस में बर्फ़ बि मूंखे वठणी, बर्फ़ वठी आयुमि ऐं हे पकोड़ा असां वरितासीं। प्लस में फीडर जूं निपिल। असां कयूं था पकोड़नि जो ज़ाइको वठूं था। दोस्तो, वीडियो सुठो लॻे त लाइक ऐं सब्सक्राइब लाज़मी कजो। हीअ असांजी हुई हिकु नंढड़ी कोशिशि जेका तव्हां सभिनी दोस्तनि खे